अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था ठरी मीरवा खां। ठरी मीरवा वेझो ॻोठ मोहम्मद मलूक शहर में काफ़ी बिरादरिन पारां फ़कीर सिकंदर अली शहर जे हथ ते पाकिस्तान पीपल्स पार्टी खां अलविदा करे GDA में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। जॾहिं त लाशारी बिरादरी जे नेक मर्द मोहम्मद यूसुफ लाशारी पंहिंजी बिरादरी समेत ऐं शेख बिरादरी जे नेक मर्द बहराम खान शेख ऐं शर बिरादरी जे मौजूद उस्ताद शबरदीन शर, मज़हरदीन तुराब अली शर ऐं ॿियनि पंहिंजी मुकमल ॻोठनि समेत पीपल्स पार्टी खे अलविदा करे छॾियो। ॻोठाणनि जो चवणु हो त असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जा पुराणा जियाला आहियूं। पीपल्स पार्टी जे वर्करनि खां मायूस थी GDA में शमूलियत जो ऐलान कयूं था। उन मौक़े ते GDA जा जियाला ऐं कारकुन फ़कीर सिकंदर अली शर, मोहम्मद अली शर, हाजी हज़ूर बख्श बांबण, मोहम्मद ज़मान मांडण, अरसलान बांबण, गुलाम कादर बांबण, फ़कीर ममताज़ सुमरो, मलूक बलोच ऐं ॿिया अॻवान मौजूद हुआ।